जंहिं भी इंसान में को कम फासे या कंहिं कम जी नियत सां वञो था, यादि रखो ए अल्लाह जी ख़लक़ियल इंसान ज़ात मुंहिंजा लफ़्ज़ लखनि ऐं करोड़नि जा आहिनि जेके सम्झ में अचनि। मां कापी कंहिंजी बि न कई आहे। मता सम्झो कि अंग्रेज़ जी कापी ते थो हले, जा मता सम्झो त फ़िलाणे जी कापी थो करे। कापी करण वारो मां न आहियां, शेख ज़ुबैर नालो अथई। ए इंसान कापी करण वारा असां न आहियूं। जेको मिलियो आहे सब कुछ ये मेरी माँ की दुआओं का सिला हो मेरी माँ प्यारी माँ। रब ॾिसई थो मूंखे जेको कुझु अल्लाह पाक अता कयो आहे सो जीजल अमर जी दुआउं सां। थोरो ॾाढिया बि त चओ न। हई हई रब तो चए तूं मुंहिंजी तारीफ़ कर, मां तोखे न अॾायां त पोइ तूं मूंखे चओ न। हाँ केरु थो चवे? रब ज़ुल जलाल वल इकराम तो चवे मुंहिंजो सुहिणो ख़ालिक़ अकबर या रब्बी। हई हई मां सदको वञां मुंहिंजा सुहिणा परवरदिगार। अरबे खरबे मूंखे जनम ॾे त बि मां तुंहिंजो शुक्र अदा न करे सघंदुमि। उहो शुक्र बि कयां उहो बि कुझु न आहे मुंहिंजा अल्लाह, जंहिं मूंखे हेसि ताणी पहुचायो आहे। अॻिते केरु पहुचाईंदो? हई हई रब तो चए तूं मूंखे दिलि सां पुकार त न मां तुंहिंजा कम मसइला हल न कयां त पोइ तूं मूंखे चयो न। ऐं हे वरी ॾिस अल्लाह मां यकीन छॾाए वेठा आहिनि, इंसाननि में उमेदु रखी वेठा आहिनि। लेक्चर ॾियण जो मक़सदु छा आहे? जंहिं बि इंसान ॾे कंहिं उमेद जे लाइ वञो, जॾहिं उहो तव्हांजी ॻाल्हि खे गौर ॾेई ॿुधे न त सम्झो उहो कमु न थींदो। दावा सां तो चवाए इंतज़ार में न वेजांइ। इहे गौर ॾेई ॿुधण वारा बाद में छा चवंदा अथई? चलो ठीकु आहे ॾिसां थो मां हिन ॻाल्हि खे। इंतज़ारु ॾियाराईंदा अथई। पोइ तूं घर अची इंतज़ारु कंदो आहे त कॾहिं तो मुंहिंजो कमु थिए। सुणा जॾहिं गौर ॾेई ॿुधनी सम्झ 1000% तो लिखी ॾियां शेख ज़ुबैर जी ॻाल्हि थी। हई हई या रसूल अल्लाह मां सदको वञा तुंहिंजे सब्र तां। हाँ रब ज़ुल जलाल वल इकराम ते यकीन रख ए इंसान। उहो इंसान तोखे इंतज़ार ऐं आसरे खां अलावा ॿियो कुझु बि न ॾींदई। करण वारा कमु करे वेंदा आहिनि, गौर ॾेई न ॿुधंदा अथई। हाँ जेको तव्हांजी ॻाल्हि खे गौर न ॾे न सम्झो उहो कमु थी वियो। दावा सां तो चवां पेन पनो खणी अचो की तारीख़ जो को टेम लिख। रब तव्हांखे सलामत रखंदो। मूंखे इन्हनि लेक्चरनि ॼण जो फ़ाइदो छा आहे? फ़ाइदो इहो आहे त तव्हां अल्लाह जी ख़लक़ियल इंसान ज़ात रब खे बि प्यारायो। मां पंहिंजे सीने ऐं पेट में रखी वियां त पोइ मां कहिड़ो इंसान थियो? अल्लाह हर कंहिंखे इल्मु ॾिनो आहे, पर चवण जो फ़न जंहिंखे बि अता करे न। हाँ रब सभिनीनि खे इल्मु ॾिनो आहे। हेॾा वॾा ॾिस माशाअल्लाह पेट अथनि, पेट में अंदरि 30 सिपारा अथनि, पर रब पाक ॾिस न अल्लाह पाक तो चवे त जंहिंखे मां पंहिंजे ज़िमे लॻायां। हाँ ज़िमे बि अल्लाह उनखे ई लॻाईंदो जंहिं मां दाणा ॾिसंदो न। तोखे मूंखे त न लॻाईंदो न त भाई रुगो खाऊ न खाइण जे कढनि वठ बिबत भरे। पर मां इहो छो चवां, इहा बि अल्लाह जी ख़लक़ियल इंसान ज़ात आहे। रब जो प्यारो हबीब तो चए खाओ एतिरो न पेट भरिजेव न पेट वरी बुखियो रहेव। घणे खाइण वारो आरसीर थी वेंदो, हॾ हराम थी वेंदो, ऐं घटि खाइण वारो अल्हम्दुलिल्लाह शुक्र अदा बि कंदो आहे। घणे खाइण वारो थोरो मगरूर बि थी वेंदो आहे। रब जी ज़ात जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां। हा मुंहिंजा बाबा हेॾे हेॾे ध्यानु ॾे, हेॾे गाइड करणु मुंहिंजो कमु आहे, बाक़ी अमल कर। तूं इंसान आहे, तुंहिंजो फ़र्ज़ु आहे। गाइड करण वारो उस्ताद
हे अल्लाह सिंध मां धरती में अहिड़ा मूं जहिड़ा घणा पैदा कंदो उस्ताद इंशा अल्लाह। ॼाण आया मुंहिंजे मुक़ाबले में बीहंदा ईंदा रब कंदो मूंखां बि उहे वधीक थी वेंदा इंशा अल्लाह। अल्लाह अल्लाह जो रसूल कंदो मूंखां बि वधीक फेमस थी वेंदा इंशा अल्लाह। पहिरें बयान में अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात जो तवजो थी वेंदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।